अचो त दुनिया जे पहिरें फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। पेरें पिया पुरकणा राह में घणो रुनोम, पारा तो पिरीअ खे तपी तान ॾिनोम, चुकीअ ते चयोम सुवाहरो सॼणे। पेरनि में फलूकणा पिया, राह में ॾाढो रुनो अथमि, इन सूरत हाल में बि पिरीअ लाइ को पारा तो अंदर मां न निकितो। चुकी थकी टुटी जिस्मानी तौर पूरी थी पोइ बि सॼणनि खे चयोम त ए भली वाहर कंदड़ मुंहिंजा सॼणो, अचो मुंहिंजी मदद करियो, पुनू तूं पाण हली आ। पारा तो छा आहे? जॾहिं इंसानु बेवस थी पवंदो आहे, ॾुखनि तकलीफ़ुनि सहण जी गुंजाइश ख़तमु थी वेंदी अथसि ऐं अंदर में हू जाचींदो आहे त मंझंदि का विढ़ण जी ताक़त आहे। जेकॾहिं अंदर मां विढ़ण जी ताक़त हाकार कंदी अथसि त हू मज़ाहमत कंदो आहे। ॿी सूरत में हू बेवसीअ मंझां ॻाल्हि पंहिंजी क़िस्मत ते छॾींदो आहे ऐं समूरे केस खे अहिड़ी ताक़त अॻियां रखी छॾींदो आहे जंहिंजी खेसि ख़बर बि आहे त उन जो तदारक को जल्दी हुन जी अखियुनि साम्हूं हाणे जो हाणे कोन थींदो। लतीफ़ साईं चवे थो त पाण मंझां ताक़त ख़तमु थियणु न ॾियो, अंदर जो ॾढु अव्हां वटि हुजे। सूरत हाल कहिड़ी बि बीहे, बेवस थी हथियार फिटा करण जो सोचणो बि नाहे।